अॼु उमरकोट जे माछियुनि सां जेको मसइलो थियो आहे, त्या ख़ामोशी छोकिरा 2 मिंट ही ऐं सभ खां पहिरीं उमरकोट जे माण्हुनि खे हिकिड़ो मैसेज ॾियणु थो चाहियां त ही रमज़ान जो महीनो आहे ऐं असां मूं इहा पोस्ट बि रखी आहे। असीं सदाई हिननि खे ॾन ॾींदा आहियूं। असांजे 7-20 नसुलनि जेको आहे सो हिननि खे ॾन ॾिना आहिनि। ही जॾहिं बि ईंदा आहिनि असां वटि त असांजी फ़सुलु लहंदा आहिनि त असांजे खरनि मंझां हिननि जी वंडी निकिरंदी आहे। हिननि सैयद ऐं पीर हिननि खे असांजे नसुलनि जेको आहे सो खारायो आहे। हिननि खे ही माछी आहिनि, हिननि पोरिया कया आहिनि। इन्हनि जे पाड़े में इहे जेके माछी औरतूं आहिनि, इन्हनि जे पाड़े में इन्हनि जे लाइ पोरिया कया हूंदा। अॼु उन्हनि जे नियाणियुनि सां जेको कयो वियो आहे, उन्हनि ते आऊं उमरकोट जे माण्हुनि खे चवंदो तव्हां सुबुह जो हड़ताल न करियो। असां सॼी उमिरि ॾंड भरिया आहिनि हिननि जा। सुबुह जो गॾिजो। ही उहो महीनो आहे जंहिंमें असीं ज़कातूं बि ॾींदा आहियूं, फितरा बि ॾींदा आहियूं, सदका बि ॾींदा आहियूं, ख़ैरातूं बि ॾींदा आहियूं। अचो उमरकोट जा माण्हूअ, असीं इहो फितरो ख़ैरात ऐं सदको जेको आहे न उमरकोट जे हिंदू माण्हुनि खां वठंदासीं। ऐं अमीं जेको फितरो ऐं ख़ैरात कंहिं ॿिए खे ॾींदो न, असीं चऊं था त उहो फितरो ऐं ख़ैरात सुबुह जो उमरकोट जा माण्हू गॾु कनि जो असीं हिननि खे ॾींदासीं। ऐं इहो प्लाट ख़रीद कंदासीं जेको घर रुगो सिरुनि जो कोन हूंदो आहे जो तव्हां लॾाए हुनखे विहारे छॾियो ॿिए पासे वञी। किथे हुनखे जेको आहे हिते हिननि जा ॿार पैदा थिया हूंदा, हिननि जा नसुल पैदा थिया हूंदा, इन्हनि दीवारुनि जे अंदरि हिननि जो बचपन गुज़रियो हूंदो, हिननि ॿारनि हिते रांदियूं रहियूं हूंदियूं, हिननि जा नसुल हिते वेठा हूंदा। हीउ रुगो गारे मिटीअ जो घर थोरी आहे जेको अॼु हिकिड़े कोर्ट जे आर्डर ते तव्हां खणी छॾियो। इहे कोर्टूं अवी चओ था 90 में इहो प्लाट ख़रीद कयो वियो आहे। 90 में इहो प्लाट ख़रीद कयो वियो आहे। 36 सालनि खां पोइ हिन मुल्क जूं इदालतूं इंसाफ़ थियूं ॾियनि जॾहिं हुननि जा 4 नसुल उते जेको आहे ॼमी ऐं मरी विया आहिनि। इहो कहिड़ो इंसाफ़ आहे? ऐं उमरकोट जे माण्हुनि खे अपील थो कयां, सुबुह जो असीं कल्ह हिन शहर जे सुबुह जो असीं हिते गॾु थींदासीं, हड़ताल करे गॾु थींदासीं। सुबुह जो असीं समूरा माण्हू उमरकोट जा, जेकॾहिं तव्हां 1000 रुपया ॾींदो त 3 लख माण्हू आहिनि ऐं तव्हां 30 करोड़ रुपया गॾु करे हीउ प्लाट ख़रीद करे सघो था। ऐं असीं ख़रीद कंदासीं। उमरकोट जा माण्हू इहो प्लाट ख़रीद कंदा ऐं इन्हनि माछियुनि खे डोनेट कंदा। असीं झोलियूं झलींदासीं, असीं हिननि गलियुनि में हलंदासीं, असीं हिननि लथल पोतियुनि जो जेको आहे सो प्लान कंदासीं। इन सूरत में कंदासीं उमरकोट जा माण्हू। असीं रुगो ठला स्टेटस कोन रखंदासीं। उन करे सुबुह जो समूरा माण्हू असां सां हिन कार्य ख़ैर में साथ ॾियो। जंहिंखे ज़कात ॾियणी आहे, उशर ॾियणो आहे, जंहिंखे सदको ॾियणो आहे, जंहिंखे फितरो ॾियणो आहे, उहो हिननि माछियुनि जा घर बचाइण जे लाइ ॾे। सुबुह जो 11 वॻे दुकानूं बंदि करे हिते गॾु थियो ऐं तंहिंखां पोइ असीं पहिरियों कमु इहो कंदासीं। ऐं मूं हीउ नज़्म अलाही कॾहिं लिखियो, मुंहिंजो हिकिड़ो शाइर दोस्त हो निमाणो सिंधी, असीं उनजे ॻोठ वियासीं उनजी वरसीअ ते। उते उन हिकिड़ी छोकिरी हुई खाना बदोश। ही सॼा वीचारा खाना बदोश माण्हू आहिनि। उन छोकिरीअ सां मुंहिंजे हिकिड़े दोस्त चयो, साईं अनवर ख़ासकेली, त चई त मूं हुन सां प्यार जो इज़हार कयो त हुन छोकिरी मूंखे चयो त साईं मुंहिंजो त को घर ई कोन्हे, सो तूं मूंसां कहिड़ो माना प्यार करीं थो, मूं में ॻोल्हींदे ऐं जंहिंजो पंहिंजो घर को ठिकाणो ई कोन्हे, उन सां प्यार जो इज़हार छो थो करे? उन छोकिरीअ जो जवाबु आहे, उन खाना बदोश छोकिरी उहा छोकिरी जेका हिननि माछियुनि जी छोकिरी आहे। मूं में पंहिंजो पाण थो ॻोल्हीं जंहिंजो थाक न थाऊं किथे को। मुंह में पंहिंजो पाण थो ॻोल्हीं जंहिंजो थाक न थाऊं किथे को।
हिजरत हर नसुल जो विरसो, हिजरत हर नसुल जो विरसो, धरतीअ जी के बाड़ीअ ते बि हक़ न जंहिंजो, जंहिं वटि खिल बि पंहिंजी नाहे, जंहिं वटि पंहिंजो को बि न सुटको, जंहिं वटि खिल बि पंहिंजी नाहे, जंहिं वटि पंहिंजो को बि न सुटको, छित न पंहिंजी, घर न पंहिंजो, सूरन रीह समर न पंहिंजो, कंहिं बि टाणे कंहिं बि टिकाणे, थक भञण लाइ रेन बसेरो, मुंहिंजे हर नसुल जो सपनो। कंहिं बि टाणे कंहिं बि टिकाणे, थक भञण लाइ रेन बसेरो, मुंहिंजे हर नसुल जो विरसो, धरतीअ जी कंहिं बाड़ीअ ते बि हक़ न जंहिंजो, धरतीअ जी कंहिं बाड़ीअ ते बि हक़ न जंहिंजो। हा, ऐं ख़्वाब भॼे किस्तो, जात जी ॻाट ते मुंहिंजो नालो लिखजे शाल, ईअं थिए थो ईअं थिए को, मुंहिंजे अबे ॾाॾे जो बि ॻोठ हुजे को, मुंहिंजे अबे ॾाॾे जो बि ॻोठ हुजे को, जंहिं ते चंड किरणा, जंहिं ते सारंग ॻाए मोरो, जंहिं लाइ थी पए हीर इंदोरो, पेरनि खां इंदोरो खसजे, जंहिंमें मुंहिंजी हर का पीढ़ी आहे पीढ़ी वेही, आऊं जंहिं वटि पंहिंजी का बि सुञाणप कोन्हे, आऊं जंहिं वटि पंहिंजी का बि सुञाणप कोन्हे, अहिड़ी ॿी का अयाणप कोन्हे, मुंहिंजे पोयां मन तूं रोली, मूं में पंहिंजो पान। वाह 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 जी वाह, वाह जी वाह, वाह जी।